अच्छा असां डिस्कस कयूं पिया एक्शन एंड रिएक्शन बोथ आर इक्वल, यानी अमल ऐं रद्द अमल ॿई बराबरि हूंदा आहिनि। बराबरि मुराद आहे मैग्नीट्यूड में, माना 60 न्यूटन अप्लाई थींदो त वापसी में बि 60 न्यूटन हूंदो, पर उनजो रुख जेको आहे उहो अपोज़िट हूंदो। मां गोली जो मिसाल ॾियां पियो त गोली जॾहिं असां हलाईंदा आहियूं तव्हां ॾिसंदो हूंदो बंदूक खे झटको ईंदो आहे। मुंहिंजी हिकिड़ी टेस्ट में इहो क्वेश्चन आयो, जॾहिं असां फायर कंदा आहियूं त बंदूक या जेका गन हूंदी आहे उहा वापसि छो ईंदी आहे, झटको छो लॻंदो आहे, त उहो न्यूटन्स थर्ड लॉ जे करे लॻंदो आहे। कीअं? असां मिसाल था वठूं गोली खे 100 न्यूटन जी फोर्स सां कुवत सां अॻिते मोकिलींदासीं त हाणे जेका गोली आहे उहा रद्द अमल में बंदूक खे छो जो उन मां निकिरे थी न, या गन खे बि 100 न्यूटन सां ई वापसि मोकिलींदी, पर असां ॾिसंदा आहियूं ईअं थींदो न आहे। गोली त तमामु स्पीड सां अॻिते हली वेंदी आहे, पर गन ओतिरी कुवत सां, ओतिरी फोर्स सां, ओतिरी स्पीड सां वापसि न वेंदी आहे। ॿ रीज़न आहिनि। हिकु त गोली जो वज़न जेको आहे मिसाल था वठूं 1 ग्राम आहे, त उते जेका गन आहे उनजो वज़न मिसाल था वठूं 2 kg हूंदो, यानी हिन खां 2000 गुना वधीक हूंदो। 2000 ग्राम जेकॾहिं चइजे, 2 kg लिखूं या 2000 ग्राम रखूं, ॻाल्हि साॻी आहे, त हिन जो वज़न वधीक आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, वज़न वधीक हूंदो त ज़मीन उनखे ओतिरी छिक सां पाण ॾे छिकींदी, ठीकु आहे। ऐं ॿियो जेको आहे असांजो कुल्हो या हथनि जे ज़रिए उनखे असां पकिड़े बीठा हूंदा आहियूं। जेकॾहिं असां ॿिन्हिनि जो वज़न बराबरि करे छॾियूं त जेतिरी रफ़्तार सां गोली अॻिते वई आहे ओतिरी रफ़्तार सां गन बि वापसि वेंदी, पर ईअं थींदो न आहे, ठीकु आहे। उन रीज़न मां तव्हांखे ॿुधायां, हिकु त गन जो वेट वधीक हूंदो आहे, ॿियो असां उनखे पकिड़े बीठा हूंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं जहाज़ जेको आहे उहो कीअं उॾंदो आहे, ॾिसो तव्हां ॾिठो हूंदो हेलीकॉप्टर जॾहिं उॾंदो आहे त उहो वॾी ज़ोर सां हवा खे हेठि उछलंदो आहे, ठीकु आहे, ग्राउंड ॾे हवा खे उछलंदो आहे। हाणे ज़मीन छा कंदी आहे, उनखे रिएक्शन करे ऐं उनखे ओतिरो वापसि मथे मोकिलंदी आहे, ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां जेको स्विमर हूंदो आहे, स्विम कंदो आहे, उहो तव्हां ॾिठो हूंदो, या जीअं ॿेड़ी हलाईंदा आहियूं, चप्पू चइबो आहे न, जेको काठी जो ठहियलु हूंदो आहे, उनखे असां जीअं ॾिसो पाणी खे असां पोइते धिकींदा आहियूं, पाणी असांजे मथां रद्द अमल करे असांजी ॿेड़ी खे असांखे छा कंदो आहे, अॻिते धिकींदो आहे, ठीकु आहे। हाणे मिसाल हे स्विमर आहे, स्विम थो करे, हे पंहिंजे हथ सां पाणी खे पोइते धिकींदो, पाणी उनखे रिएक्शन करे छा कंदी, अॻिते धिकींदी। असां घुमंदा आहियूं, असां बि ईअं पंहिंजे पेर सां छा कंदा आहियूं, ज़मीन खे ज़ोर ॾेई करे पोइते छिकींदा आहियूं, ज़मीन असांजे मथां रिएक्शन करे असांखे अॻिते धिकींदी आहे। इनखे चइबो आहे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ जेको आहे सो मोशन, जंहिंमें चवंदा आहियूं एक्शन एंड रिएक्शन बोथ आर इक्वल। इक्वल माना मैग्नीट्यूड में, अमाउंट में इक्वल हूंदा, बट अपोज़िट इन डायरेक्शन, यानी कि सिंधी में जेकॾहिं चऊं त अमल ऐं रद्द अमल ॿई पाण में बराबरि हूंदा आहिनि, पर उनजो तर्फ़ जेको आहे उहो छा हूंदो आहे, मुख़ालिफ़ हूंदो आहे। हाणे जेतिरा बि इहे लॉज़ आहिनि, इहे असांजी आम ज़िंदगी में अप्लाई थींदा आहिनि, ऐं इन्हनि मां असां लाभ हासिलु कयो आहे। जीअं जहाज़ असां न्यूटन्स जे लॉ तहत जेको आहे सो ठाहियो आहे, ठीकु आहे। ईअं खोड़ सारियूं शयूं आहिनि जंहिंमें असां न्यूटन्स जो थर्ड लॉ असां अप्लाई कंदा आहियूं। सो हाणे पेपर में तव्हां खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा क्वेश्चन पुछी सघनि था। जीअं मिसाल तव्हांखे पुछंदा, चवंदा त गाॾी हलंदे हलंदे जॾहिं ड्राइवर ब्रेक अप्लाई कंदो आहे त असां अॻिते किरण वारा थी वेंदा आहियूं, या अॻिते किरंदा आहियूं, झटको लॻंदो आहे, इहो छाजे करे? त इहो न्यूटन्स फर्स्ट लॉ आहे। छो जो न्यूटन्स फर्स्ट लॉ चए थो त बाडी जेकॾहिं मोशन में आहे, 40 किलोमीटर जी स्पीड सां हले थी, त उहा कोशिशि कंदी मां मोशन में ई रहां, हरकत में ई रहां, ओतिरी स्पीड बरक़रार रखां, ठीकु आहे। सो इन करे असां अॻिते किरण जी कोशिशि कंदा आहियूं। तव्हां कॾहिं बि जेको आहे सो कंहिं कार जे मिसाल छित ते तव्हां चांहि जो कप रखो, उहा कार तव्हां स्पीड में हलायो, तव्हां जीप ब्रेक ॾींदो त उहा जेको चांहि जो कप हूंदो, या का बि शइ, या बाल या कुझु बि अहिड़ो रखियलु हूंदो, उहो अॻिते हलियो वेंदो, उहो किरी पवंदो अॻिते वञी। छाजे करे? जो जीअं उहो 40 किलोमीटर जी स्पीड सां हले पियो न, उन ते आदी थियलु हूंदो आहे। जीअं ब्रेक लॻंदो आहे, गाॾी त बीह रही, पर उहो जेको अॻिते हली वेंदो आहे। उते ईअं इंसाननि सां बि साॻियो कमु थींदो आहे। पोइ असां छा कंदा आहियूं, सीट बेल्ट ॿधी करे पाण खे जेको आहे सो सीट सां ऐं हिन सां बंदि करे रखी छॾंदा आहियूं, त लॉ ऑफ इनर्शिया खे जीअं असां कैंसिल करे सघूं। सो असां अॼु पढ़ियासीं कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं। असां पहिरियों पढ़ियोसीं स्पीड ऐं जेको आहे असां पहिरियोसीं डिस्टेंस ऐं डिस्प्लेसमेंट, ठीकु आहे। ऐं डिस्टेंस जेको आहे स्केलर क्वांटिटी हूंदी आहे, डिस्प्लेसमेंट वेक्टर क्वांटिटी हूंदी आहे। स्केलर ऐं वेक्टर क्वांटिटीज़ छा हूंदियूं आहिनि उहे बि सम्झूंसीं। उन्हनि खां पोइ असां हुनजा यूनिट्स पढ़ियासीं। यूनिट्स में क्वेश्चन अची सघे थो पियो। असां स्पीड ऐं वेलासिटी पढ़ीसीं, असां हुनजा फार्मूलाज़ पढ़ियासीं, ठीकु आहे। ऐं उनखां पोइ असां पढ़ियासीं एक्सीलरेशन छा हूंदी आहे, रेट ऑफ चेंज ऑफ वेलासिटी, यानी हर सेकेंड में वेलासिटी में केतिरी वाध अचे थी, वेलासिटी केतिरी वधे थी या घटिजे थी, ठीकु आहे। मुंहिंजे ख़्याल में स्पीड वेलासिटी वधंदी त उनखे एक्सीलरेशन चइबो आहे। जेकॾहिं वेलासिटी घटि बि, माइनस में बि त थी सघे थी न। मिसाल तव्हां 100 किलोमीटर जी स्पीड सां हलो पिया, हर सेकेंड में स्पीड वधी वञे पई, ब्रेक अप्लाई कयो, छा थी वेंदी, तव्हांजी एक्सीलरेशन पर सेकेंड वेलासिटी पर सेकेंड घटि बि वेंदी। मुंहिंजे ख़्याल में उनखे रिटार्डेशन चइबो आहे, यानी एक्सीलरेशन जो उबतड़ जेको वर्ड हूंदो आहे, रिटार्डेशन हूंदो आहे। इहो 100% कंफर्म न आहे, पर मुंहिंजे ज़हन ते जेको बीठो आहे तव्हांखे ॿुधाए छॾियो। अच्छा, उनखां न्यूटन जा 3 लॉ पढ़ियासीं। पहिरियों जेको आहे लॉ ऑफ इनर्शिया, ए बॉडी इज़ इन रेस्ट, इट ट्राइज़ टू रिमेन इन रेस्ट। ए बॉडी इज़ इन मोशन, इट ट्राइज़ टू रिमेन इन मोशन, ठीकु आहे। ॿियो असां पढ़ियोसीं व्हेन फोर्स इज़ अप्लाइड ऑन अ बॉडी, ऑन अ मैसिव बॉडी एक्सीलरेशन इज़ प्रोड्यूस, जंहिंजो फार्मूला F = ma। ऐं टियों असां पढ़ियोसीं अमल ऐं रद्द अमल बराबरि हूंदा आहिनि, पर उनजो तर्फ़ छा हूंदो आहे, हिक ॿिए जे मुख़ालिफ़ हूंदो आहे। तव्हां बाल भित में खणी हणंदो, तव्हांखे न्यूटन्स थर्ड लॉ नज़र अची वेंदो।
आई होप तव्हांखे अॼु इहो टॉपिक सम्झ में बि आयो हूंदो ऐं मज़ेदार बि हूंदो। हाणे इन मंझि मां हिकिड़ी एक्टिविटी ठाहे करे मोकिलियां थो ऐं न्यूटन्स जो जेको सेकंड लॉ हुयो उन जी कैलकुलेशन जो अॻु में नेक्स्ट वीडियो मां ठाहियां थो। 2 हिसाब तव्हांखे मां करे ॾेखारींदुमि, तव्हांखे आइडियो थी वेंदो त कहिड़े क़िस्म जा क्वेश्चन्स अची सघनि था। थैंक यू सो मच। जेके दोस्त हाणे 2 ॾींहंनि में पढ़ण खां पोइ मुतमइन थिया आहिनि उहे फीस जेको आहे 1000 रुपीज़ मां अकाउंट नंबर बि शो कयां थो, उन्हनि में जमा कराए उनजो स्क्रीनशॉट मिस अनम ॾे मोकिलियो। हे जेके ग्रुप्स आहिनि इहे सिर्फ़ु डेमो जे लाइ हुया, पेड ग्रुप अलॻि सां ठहियल आहे। जेको फीस पे कंदो वेंदो मिस अनम उनखे ऐड कंदी वेंदी। ऐं पूरे महीने में मां हर ॾींहंनि में कोशिशि कंदुमि तव्हांखे जेके चूंड टॉपिक हूंदा, जेके सिलेक्टेड टॉपिक्स हूंदा उहे तव्हांखे मां कवर करायां ऐं कोशिशि कंदुमि मां अॼु ई वेही करे उनजी मां पूरी लिस्ट बि तव्हांखे ठाहे ॾियां थो। थैंक यू सो मच।